लगातार 27 सालनि खां सिंधी रंगमंच जी सूंह खे सदाबहार बणाइण वारी सिंधी यूथ ग्रुप सिंधी नाटक प्रेमियुनि जे लाइ खणी आई आहे हिकु अनोखी सौगात। 1-2 बाबा गुडियाणे ॾे दानी जुदा न कर, 1-2 रिटर्न्स। इहे सभई कामयाब सिंधी फिल्मूं ठाहींदड़ VTV जे बैनर हेठि पेश थी रहियो आहे पब्लिक डिमांड ते हिकु फुल लेंथ सिंधी कॉमेडी ड्रामा माटेली ज़ाल। तमा नौकर रामू। मां कुनाल। नाटक में मुंहिंजो रोल सरला जो आहे। न कुनाल जो आहे। न सरला जो आहे। छॾियो, तव्हां बसि उते ई ॾिसिजो। हा, हे सही तो चए। अॼुकल्ह तव्हां कॉमेडी नाइट्स विद कपिल में ॾिठो ई हूंदो त केतिरा ई मेल आर्टिस्ट फीमेल कैरेक्टर निभाईंदा आहिनि। असांजी कहाणीअ में बि कुझु अहिड़ो ई आहे। छा आहे अहिड़ो? इहो ॾिसण जे लाइ तव्हांखे अचिणो पवंदो 26 जनवरी शाम जो 7 बजे VTV जे पारां सिंधु यूथ सर्किल ते नाटक माटेली ज़ाल। उल्हासनगर में रंगमंच जे इतिहास में पहिरियों दफ़ो नई तकनीक यानी न्यू टेक्नोलॉजी रिकॉर्डेड डायलॉग ड्रामा। अचो 26 जनवरी शाम जो 7 बजे सिंधु यूथ सर्किल जे सहकार सां VTV जी पेशकश नाटक माटेली ज़ाल। हिन नाटक जे एंट्री पासिस लाइ तव्हां संपर्क करे सघो था सिंधु यूथ सर्किल ते या वरी फोन करियो 9822448808। यादि रखंदा, सिंधी मज़ाकी नाटक 26 जनवरी शाम जो 7 बजे माटेली ज़ाल।